चइबो त चांहि ठाहिण थो सिखी साहब मां अॻ में चांहि ठाहे वेंदोसि भाउ, हिते मूंखे थोरी ॿी ॾुखियाई आहे। ॾुखियाई? कहिड़ी ॾुखियाई? इहो असल में जॾहिं मां मुंजी खे तेज़ फिरायां थो न इहे भाउ भड़का थी करे, साहब मां डिॼी थो वञा। बाबा जॾहिं बाहि ॿारी न त ॿुजीअ खे थोरो फिराईंदो कर। साहब मां मुंजी खे सफ़ा थोरो फिराईंदो आहियां, पोइ भाउ भड़का थी ॾे। पहिरियों थोरी बाहि ॿार, उन ते देगड़ी रख, पोइ तुंहिंजी दिलि आहे जेतिरी वणे तेतिरी बाहि ॾे हुनखे। साहब पोइ इहा ॻाल्हि त मूंखे ख़ालत ॿुधाई कान, हिन मूंखे ख़बर साहब छा चयो, चई मुंजी खोले बसि तीली ॾींसि। साहब हाणे मुंजी सफ़ा थोरी खोलींदुसि, तव्हांजी चुल्हि में जेका बाहि आहे न इहा मुंहिंजो हां फाड़े छॾींदी। हाणे तूं शहर वञ ऐं उतां जी भाॼी बुती वठी आ, छो जो मूंखे थोरो ॿाहिरि कमु आहे ऐं पोइ सॼे घर खे तूं संभालजांइ। हाज़ुर साहब मां बसि मिंट में सामान वठी थो अचां, भाॼी बि वठी थो अचां ऐं जेको सीधो हूंदो उहो बि वठी थो अचां। पर ॿुध, अॼु छेर जो गोश्त आणजांइ। अलाए छो हो तूं अॼुकल्ह माण्हुनि मां माण्हू छॾाईंदो थो वञे। अलाए कहिड़ो ज़मानो अची वियो आहे, हर माण्हू लालच में काहे पियो आहे। माण्हू ईअं थो सम्झे ॼण इहे पैसा मां क़बर में कढ खयूं वेंदुसि। अरे हद थी वई तो वॾो कोई ऑफिसर पेलीम को निकितो लीम कजी मारा बि न पियसि। या त इहे असांजा किराद निड़ीअ खां बि कोन लथा हूंदसि। यार जीअ में जायूं पैरनि वांगुरु भाकुर पतासूंसि भायोसींसि, पोइ बि कंधु कढायो जीअं चौरीअ मां बिलो कंधु कढायो वञे। कहते एतबार कजे बाबा, कहते एतबार। हल हा हो तूं हू त धारियो आहे, उनखे कहिड़ी मयार ॾिबी। मुंहिंजेरी असां त हुनखे कॾहिं धारियो कोन सम्झोसीं। उहो त असांजो ज़र्फ़ हो, हुनजो जेको ज़र्फ़ हो न उन पंहिंजो उहो ज़र्फ़ ॾेखारियो, पोइ असां उन ते नाराज़ छो थियूं? बराबरि मुंहिंजेरी सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो किरदारु हूंदो आहे। गुज़री खे यादि करण सां काका मुंहिंजेरी मसालो त हल कोन थींदो न। जेको वक़्तु असांजे साम्हूं अचणो आहे न असां सभु उन ते वेही सोचूं। ईअं जेकॾहिं ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधी असां नाउमेन थी वेही रहूं त असां सभु बुखूं काटण ते मजबूर थी वेंदासीं। अरे तव्हां त कहिड़ी दुनिया में बैठा रहो। बाबा मां ॻाल्हि ॿुधाए छॾियां, पहाड़ जेॾो ॾुखियो वक़्तु पियो थो अचेव, पहाड़ जेॾो, उनखे पुट टारणो तव्हांजे वस जी ॻाल्हि कान्हे। इन करे चवांव थो त बाबा मिंट कयो हितां लॾे खणण जी तयारी कयो, तयारी। शहर निकिरी हलूं, ॾुखिया थींदव न त ॾाढा हिते। जेकॾहिं शहर हलण सां मसाला हल था थियनि त पोइ बुखुनि खां भलो आहे त शहर निकिरी हलूं। सुमर मां 2 ॾींहं शहर में गुज़ारे आयो मां, पत्थरनि जे घरनि में रही रही उन्हनि माण्हुनि जूं दिलियूं बि पत्थर जूं थी वियूं न। उहो असांजे ग़रीब बेड़े खे हिकिड़े मिंट में ॻिही वेंदा ऐं पोइ असां सभु जो सभु बिना कफन जे दफ़न थी वेंदासीं। बस सभिनी खे चवां थो त पंहिंजो वेड़ो न छॾिजो, हिते रही मुसीबतुनि सां मुक़ाबिलो करणो आहे। ॾिस खड़पेल सभु गॾिजी वेठा आहिनि। काश तूं बि उन्हनि सां गॾु हुजी हा। दिलि उछलूं पई खाए कजी,
हिन ॾुखे वक़्त में ॿाहिरनि सां गॾिजी सूर सलिया उन्हनि जूं नाराज़गियूं ख़तम ई नथियूं थियनि। पर तूं फिक्र न कर गज़ी, हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो जंहिं ॾींहुं सभु नाराज़गियूं छॾे असां ॾाढो ज़रूरु ईंदा। ये नाराज़गियूं भला कॾहिं ख़त्म थींदियूं? अहिड़े ॾुखे वक़्त में उन्हनि खे असां खां नाराज़ थियणु न घुरिजे। गज़ी हिन वक़्तु हू बुख जे मसइले में आहिनि। गज़ी उन्हनि जो सॼो ध्यानु अञा ॾांहुं आहे। पर जंहिं ॾींहुं उन्हनि पंहिंजे वेड़े खे बुख जे रेगिस्तान मां कढियो न, उन खां पोइ असांजे बारे में ज़रूरु सोचींदा। गज़ी फ़िलहाल तूं उन्हनि जी नाराज़गी दिलि में न कंदी कर। पर ॾुख थींदो आहे खड़पीलो। हिन ॾुखे वक़्त में हू असांखे पाण सां गॾु छो नथा विहारनि? असांजो असां सां अलाह आहे न, पोइ जॾहिं तूं परेशान छो थी थी? यकीन कर, मां पंहिंजे लाइ परेशान न आहियां। ॾेह मां पंहिंजे लाइ परेशान। मां पंहिंजे पेट सां पत्थर ॿधी पंहिंजो वेलो उन्हनि खे खाराइण लाइ तयारु आहियां। त पोइ दुआ कर गज़ी। जेके असांजे मथां मुसीबतुनि जा पहाड़ किरिया आहिनि इहे ख़तमु थियनि। बाक़ी ॿाहिरनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। यो मुझे यार ॻाल्हि का सम्झ में अचे थी। इहो मौत जो राकास पे तो सॼे ॻोठ में लामारा ॾी। केरु ॾुखियो सुखियो वेलो त अॼोको ॾींदो डरी। बाक़ी सही सुभाणे घरनि में हिकिड़ो अन्न जो कणो बि कोन हूंदो आहे। हाणे सभिनी ॻोठ वारनि खे इहो चओ त सिर्फ़ु राति जो मानी खाइनि, ॾींहं जो पाणीअ ते गुज़ारो कनि। जीअं हिकिड़ी पार्टीअ मां ॿ ॾींहं निकिरी सघनि। ॿिनि ॾींहंनि कढण खां पोइ टे ॾींहं जो आसरो त कोन्हे न। काका हो तू रोज़ी ॾियण वारो हू मालिक आहे, उन में ई उमेद आहे, उहो ई ॾींदो। हा पुट, उन ई में त उमेद आहे। मुजरी अहिड़ी वात या को अहिड़ो दग सम्झ में अचे थो जिते हलूं ॿ दाणा खणी अचूं। भाई इहो त मां बि सोचां थो त कंहिंजे दर ते वञी सदा हणिजे, छो त बिजार खान खां सिर्फ़ु मां ई न पर रांझन बि ॿीहर मदद वठी आयो आहे। काका मुजेरी वेचारो बिजार बि ॻोठ छॾे निकिरी वियो हूंदो। मां जॾहिं उन्हनि वटि पहुतो हुयुसि न त उहे लॾ पढ़ाइण जी पिया कनि। पोइ बाबा साॼियूं कबरूं ठाहिण जे लाइ छो हिते असांखे रोकियो वेठो हुई? उहो सिर्फ़ु इन करे जो घरनि जे बरसां दफ़न थियल हूंदासीं न त असांजे पोयरनि खे 4 कुल पढ़ण में आसानी थींदी। पर जे रस्तनि में रुली वियासीं ऐं कंहिंजी क़बर किथे हूंदी कंहिंजी क़बर किथे हूंदी त असांजे पोयरनि जा कुल बि मथे कोन पहुचंदा। मुजेरे जेकॾहिं हिते रहणो आहे न त अहिड़ो दर ॻोल्हणो आहे जिथां मदद मिले। हा सूमर ईअं ई कबो।
ज़रूरु ईअं ई कबो। हई अच दीदी वेह दी। हाय हाय उहो बि कहिड़ो ख़ुशिन भरियो वक़्तु हूंदो हो। सभु मेड़ाको करे हली मुजेरी जे आॻुर ते बीहंदा हुआसीं। केॾियूं ख़ुशियूं हुयूं। हाणे हाणे सभु कणो 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 थी वियासीं। को किथे को किथे। हाणे पिया उन वक़्त खे यादि कयूं। हाय हाय सच जी चई अथी। बस बेबल दुआ कर जेके वयल आहिनि न ख़ैरनि सां पंहिंजे माॻनि ते वरी मोटी अचनि। बस हींअर रुगो 4 मुजेरी वटि माण्हू वेठल आहिनि जेके सूर पिया था सलनि। असांखे वॾी उमेद हुई त मुजेरी वॾो को उठ गाॾो भराए ईंदो। को पेट वारी बुख ख़तमु थींदी बेबल। न को बस मालिक ऐं बि ढकिया आहिनि। पोइ ढकणी छो न ढकी। पर मालिक जो ॾोह बि कोन्हे। हीअ असांखे पंहिंजे अमालनि जी सज़ा पई थी मिलई। सड़ी अदी चओ पंहिंजे नसीबनि खे। हे नसीब मालिक एॾो कठोर बि आहे जो पंहिंजे बंदनि खां एॾा इम्तिहान थो वठे। बेबल अञा को बुखुनि ते मौत न आहे न। छो ची हुन जी नेमतुनि खां नाशुक्री थी आई। शुक्र कंदी कर। हर हाल में शुक्र कर। सब्र कर ऐं पंहिंजे ईमान खे पुख्तो रख। हा वदी तूं सही थी चवे। असां में साहिब किथे आहे। थोरो बि ॾुख मिले थो यकदमि गुमराह थियो वञूं। हाय हाय हेॾी उमिरि आंदी आहे। ना सभु कुझु ॾिनो आहे पर ना शुक्राईअ सां मां नथी वञे। हू रहमान बि आहे त रहीम बि आहे। बाजारो बि आहे। हू पंहिंजी बादशाह सां ते ज़रूरु कंदो। बस पंहिंजी ज़बान तां रुगो शुक्र जो लफ़्ज़ न खटायूं। हर वक़्तु शुक्र 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 कंदा रहूं। हाणे जरा ॻोठ वेंदुसि त राणी चवंदी त मोर मूंखां नाराज़ आहे। पर कसम सां राणी मां तोखां नाराज़ न आहियां। इहा मजबूरी आहे मुंहिंजी। इहा तुंहिंजी मजबूरी आहे। सॼे वेढ़े जी मजबूरी आहे। ख़बर थी राणी मां छा थो सोचां। मां चवां थो त मां एतिरो कमायां जो केर बि हिकु ॾींहुं बि वेले ते न हुजे। केर बि बुखियो न सुम्हे। पर न ॼाण त मां कमाए सघंदुसि अलाए कोन कमाए सघंदुसि। पर मूं हुन रब मां उमेद छॾी न आहे। मां ॾींहुं राति कमाईंदुसि। हा राणी मां ॾींहुं राति कमाईंदुसि। हाणे छा फ़ैसिलो थींदो? असांखे लॾो खणी हलणो पवंदो या बुखुनि में सॼी ज़िंदगी हिते गुज़ारणी पवंदी? वाधाई असां त सिर्फ़ु पेट जे लाइ परेशान आहियूं पर असांजा मर्द त सभिनीनि जे लाइ परेशान आहिनि न। असां सां गॾु बुख त काटनि था पर हुन सां गॾोगॾु हुननि खे हिन परेशानी बि विकोड़े छॾियो आहे त सुबुह जो वेलो किथां खाईंदासीं। बेशक उहो नींदड़ आहे पर वक़्तु ॾाढो ॾुखियो अची वियो आहे। वाधाई अॻे चवंदी हुयसि त ॾुकारु पर अहिड़ो ॾुकारु इहो कॾहिं सोचियो न हुयो। हिन मुश्किल वक़्त मां पार थी वेंदासीं। शहर मां कमाए आया त कुझु न कुझु ॾींहं सुठा गुज़रंदा। इहो महीनो बि ॾुखियो सुखियो गुज़री वेंदो। सभु परेशान हुया।
ओताक ते पाण में सलाह करण में आहिनि। राति जो ख़बर पइजी वेंदी त छा सलाह थींदी। ख़ुदा करे त हिते हुजूं, सभु दुख सुख में हिते ई ज़िंदगी गुज़ारींदासीं। ओताक ते सभु सलाह करण विया। मुंहिंजी दिलि चए थी मां बि सलाम करण वञा। जे मान ॾिनमि त उन्हनि जे दुखनि में शामिल थींदुसि। ये मुंहुं फेरियमि मां बि घड़ी खनि इहो बरपट लताड़े मोटी ईंदुसि। गड़बीर किथे हू इहो न सम्झनि त असांजो मज़ाक उॾाइण त न ई आयो। असांजी दिलि में छा आहे उन्हनि जी तोखे बि ख़बर आहे। मालिक साईं बि ॼाणे थो। हू असांजी नियत ते शक छो था कनि? जेकॾहिं हू तोखे विच में विहारे तोसां सलाह कनि त पोइ हिन ॾुखे वक़्त में तूं उन्हनि जी कहिड़ी मदद करे सघंदे? मां हुन जे दुख सूर जो साथी थी सघां थो। मां हुन सां गॾु वेही हुननि सां दुख सुख ओरे सघां थो। कुझु मुंहिंजी दिलि जो ॿार हल्को थी पवंदो कदई ऐं कुझु हुननि जी दिलि जो ॿार हल्को थी पवंदो। हिन वक़्तु दिलि जा सूर दिलासी ॾियण सां ख़तमु कोन थींदा गड़बीर। हर घर में बुख वाका करे काहे पई आहे ऐं उहे हिन बुख खे भॼाइण चाहिनि था। हू जतन कनि पिया। जेसीं ताईं हीअ बुछड़ी बुख हितां न वेंदी तेसीं ताईं कंहिंजी बि दिलि जो ॿार हल्को न थींदो। मालिक साईं चाहियो त इहा बुख बि हिकु ॾींहुं हितां भॼी निकिरी वेंदी। मां हिन ॾुखे वक़्त में ॿाहिरनि जो मददगार बणिजी उन्हनि जे विच में वेहण थो चाहियां। मालिक साईं कंदो त हू तुंहिंजे अहसास खे ज़रूरु सम्झंदा। हिकु ॿ टे माना 3 ॾींहं मूंखे थिया आहिनि ऐं बाक़ी महीने में घणा ॾींहं आहिनि ॻणी ॾिसां। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 बा से अञा त बा एतिरा ॾींहं पिया आहिनि। बोरा अञा 20 ॾींहं हिकिड़ा वरी 7 ॾींहं ॿिया। ही कॾहिं मां ॻोठ वेंदुसि? कॾहिं मूंखे पगार मिलंदी? ॻोठ ॾे त सभु बुख मरी वेंदा। लबाड़े मोरे ओ मोरा। जी साहब आयो साहब। जी साहब हुकुम कयो। मोर मां थोरो ॿाहिरि वञा थो, मतां मूंखे लेट थी वञे। जेकॾहिं तोखे पुट बुख लॻे न त बोरची खाने में सभु सामान पियो अथई ऐं पंहिंजे मर्ज़ी सां जेको वणी थो ठाहे खाइजांइ। ठीकु आहे न बाबा? मज़ा मुंहिंजी आहे बुख में गुज़ारी। साहब असां त बुखनि जा आदी आहियूं। तूं मुंहिंजो खुटको न कंदो कर। पर बाबा मां नथो चाहियां त मुंहिंजे घर में कोई बुखियो रहे। तूं पंहिंजे टाइम सां मानी करे खाई छॾिजांइ। साहब सभु हिते त खाइण जे लाइ का बि खोट न आहे। पोइ बुखुनि ते कीअं रहंदासीं? तव्हां बेफ़िक्र थिया हलिया वञो। हा साहब जेकर तोखे बुख जी बदहाली ॾिसणी आहे त पोइ हली ॾिस असांजे ॻोठ में। असांजे ॻोठ जा मारूड़ा कीअं ॾिस राति ॾींहुं बुखुनि ते पिया आहिनि। सभु हू एतिरा 2 ॾींहं 3 ॾींहं
बुखुनि ते पिया हूंदा आहिनि। यार गुंगा केॾा मज़ा आहिनि खाइण जा, ऐं इहे शयूं असांजे लाइ कॾहिं मिलंदियूं खाइण जे लाइ। पाॾा सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो नसीबु आहे, कंहिंजे भाॻनि सां रीस न कबी आहे। गुंगा पुत्र आहे कजा जॾहिं अञा असांजा नसीब थियनि यार। गुंगा असां ने बसि उन्हनि शयुनि खे ॾिसी पंहिंजी दिलि ख़ुशि करे सघूं था। दिलि न लाहे पाॾा, दिलि न लाहे। अलाह वॾो महिरबान आहे, सॼी ज़िंदगीअ लाइ न सही पर हिकु दफ़ो भलो खाधो खाइण लाइ ज़रूरु मिलंदो। खणी भरियूं न मिलनि गुंगा, सिर्फ़ु 3 वेलनि जूं अणिखियूं मानी मिली वञनि न। रुगो रब खां इहो ई सवाल आहे त ॻोठ में को बुख न मरे। असां कमाईंदासीं, राति ॾींहुं करे कमाईंदासीं, इहे ॾुख ॾोला दूर थी वेंदा। जॾहिं मां मुजरियानि जे ॻोठ खे यादि कंदो त मुंहिंजो ज़मीर मूंखे मलामत कंदो आहे। जेकर तूं ज़मीर जी मलामत खां बचणु चाहीं थो जेका तो वटि मूड़ी आहे पोइ उन्हनि खे ॾेई अचु। सोचियो आहे त प्लाट जूं क़िस्तूं मुकमल करे उते पंहिंजो घरु ठाराईंदुसि। घटि में घटि शहर में रहण लाइ जाइ त हूंदी। पोइ पंहिंजे घर वारनि खे हिते घुराईंदुसि ऐं ॿारनि जी आला तालीम लाइ सोचणो बि आहे। इहे समूरियूं ज़िम्मेवारियूं मूं मथां आहिनि कामरान। अञा तुंहिंजे नंढड़े जी 2-2.5 साल उमिरि हूंदी, तो पहिरियां खां ई प्लानिंग सोचे छॾी आहे। कामरान मुंहिंजी एतिरी पघार बि न आहे जो मां 2 महीननि में पंहिंजी जॻह ठाराए पंहिंजी फैमिली शिफ्ट कयां। उन लाइ मूंखे 2-3 साल लॻंदा। जेकर इन खां वधीक मूंखे अरसो लॻंदो त पोइ मां पंहिंजे नंढड़े खे आला तालीम न ॾियारे सघंदुसि। उन करे इहा प्लानिंग मूंखे हींअर खां करणी पवंदी कामरान। अड़े यार तोखे कुझु न कुझु हुनजी मदद करणु खपे हा। तो सफ़ा हुनखे ख़ाली हथे मोकिले छॾियो। हितां वञण महिल मां हुनजे चेहरे ते ॾुखु ॾिठो ऐं पंहिंजे लाइ 1000 मयारूं मुंहिंजे चेहरे ते ॾिठियूं। छॾां मां उते हुयुसि त हुन मूंखे पंहिंजे भाइरनि खां वधीक इज़त ॾिनी ऐं कुर्ब ॾिनो ऐं हुननि मूंखे पंहिंजे जीअ में जायूं ॾिनियूं। मूं छा कयो? मां हेॾो वॾो ख़ुदगर्ज़ बणिजी वियुसि जो मां हुन तरफ़ खां अखियूं मोड़े छॾियूं। मालिक साईं मूंखे माफ़ कंदो। ॾे ख़बर भला कहिड़ी सलाह बीठी? कहिड़ी ख़बर ॿुधाए अहिड़ी छा ॿुधाए? ताक़त वेही खोड़ सूर पिटियासीं। का वाह ई कान थी सुझे त किथां माण्हू पार्टी जन जी वठी अचे। मां त चवां थी त मुजेरीअ जी चङ मुड़सी न हलण ॾे। मुजेरीअ सां सिधो ॻाल्हाए। हिते बरपट में बुख ते वेही मरण खां भलो आहे त कंहिं हली वसम जो पासो वठूं। जे न त हिते सभई बुखुनि में पूरा थी मरंदासीं। पर हिकु टंग ते बीठो। उहे चवंदा आहिनि न सड़ जंगूं 3 चौथों पुछ मिड़े थियो मुछ। हाणे चए थो बाबा न ॾके बीठो। बाबा हिते गॾु मरंदासीं, हिते गॾु जीअंदासीं, पर ही अबाड़ा कख कोन छॾींदासीं। अबाड़ा कख जो न आहिनि छॾणा त हिते छा खाईंदासीं? पत्थर खाईंदासीं। पोइ भला तूं ई घणे हुकुम कर त पाण खे ते छा करणु घुरिजे? मुजेरीअ चए त हुन सां घर हली पाण ॿई हिक हिकूणी कयूं। जे हाणे असां हे बरपट न छॾियोसीं नी त हिते वेही बुख मरी वेंदासीं। कंहिं शहर जो रुख कयूं। जे केर बि वेड़े वारो न हलियो न त पाण पंहिंजो लॾो खयूं हलिया हलंदासीं। चए छा थी? तूं छा हिते मूंखे रेड़ में अकेलो मार थी चाहीं छा? माई खरी
हिते वेही बुख ते मरण खां त बहितर आहे त ज़िंदगी जी हली किथे जाखोड़ कयूं। हितां निकिरंदासीं त किथे हली बचंदासीं, पोइ बि बचण जो आसरो आहे, जे न त हिते त पक्को मौत ई मौत। खैरी खैरी तूं ग़लति फ़ैसिलो थी पई करी। मां वेड़े खे हरगिज़ कोन छॾींदुसि, कोन छॾींदुसि, कोन छॾींदुसि। फ़ैसिलो मुंहिंजो ग़लति न आहे, पर मुजेरी जो आहे। असांखे हितां घणा ॾींहं अॻ में निकिरणु घुरिजे हा, त असां हितां निकिरूं, पर हाणे बि घणा ॾींहं गुज़री विया। ओ करीज़ वञी फ़ैसिला पट जो मुंहुं तो ते रखी छॾिया, फ़ैसिला थी करे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।